अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों मां आहियां कामरान जानी सिंधी। दोस्तों अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं त उस्ताद जलाल चंडियो ऐं अताउल्ला खान ईसा खेलवी जी केतिरी मोहबत हुई पाण में। दोस्तों हूँ तव्हांखे कई ॻाल्हियूं मालूमात थी हूंदी हर कंहिंजे वातां त उस्ताद जलाल चंडियो जॾहिं आयो त पंजाबी फ़नकारनि खे माना जेको आहे सिंध मां माना धिके ॿाहिरि कढियईं। इहे ॻाल्हियूं आम आहिनि दोस्तों, ये तव्हांखे गूगल ते भी मिली वेंदियूं, सोशल मीडिया ते मिली वेंदियूं, हर माण्हू जी वात ते हूंदियूं। दोस्तों हिन जी हक़ीक़त इहा आहे जॾहिं उस्ताद जलाल चंडियो ॻाइणु शुरू कयो त उन्हनि फ़नकारनि खे माना वॾो धकु रसियो कापारी, त पोइ हुननि जूं केस्टूं जेके आम जेके माण्हू जेके उहे ॿुधनि कोन पिया सिंधी माण्हू। शुरू में त अताउल्ला खान नियाज़ी जेको उहो तमामु घणो ॿुधियो वेंदो सिंध जे होटलनि ते, झरझंग में, गाॾियुनि में, ट्रैक्टरनि ते। पोइ मलका तरम नूरजान जा कलाम बि हलंदा हुआ, इनायत हुसैन भट्टी जा बि हलंदा हुआ, पर ख़ासि तौर ते जेको आहे अताउल्ला खान नियाज़ी जेको हुन जा कलाम तमामु घणा हणंदा हुआ। पर दोस्तों ॿी ॻाल्हि इहा आहे त उस्ताद जलाल चंडियो जेको उहो फ़नकारनि सां मोहबत कंदो, तमामु घणी मोहबत कंदो दोस्तों, ऐं फ़नकारनि जी वॾी इज़त कंदो, कलाकारनि जी। ऐं उस्ताद जलाल चंडियो जे रूबरू केरु चवंदो त बाबा उस्ताद जलाल चंडियो आयो त माना हिन फ़नकारनि खे धिके ॿाहिरि कढियईं या हिननि जो तॾो वेड़े छॾियईं, त पोइ उस्ताद जलाल चंडियो चवंदो त बाबा ईअं न चओ, इहे ॻाल्हियूं न कयो। हर को फ़नकार आहे पंहिंजो फ़न थो ॻाए, असां वटि हर कंहिंजे लाइ क़दुरु आहे, इज़त आहे। उस्ताद जलाल चंडियो माना इन्हनि ॻाल्हियुनि खे पसंदि न कंदो हो। उस्ताद में वॾाई न हुई, उस्ताद में तकबुर न हो, गुरूर न हो। उस्ताद जलाल चंडियो जेको सादगी जो माना पेकर हो, ऐं उस्ताद जलाल चंडियो हर फ़नकारनि खे मोहबत ॾींदो, कलाकारनि खे मोहबत ॾींदो हो। ऐं हुन जा चाहींदड़ जेके हुआ उहे हर इलाइक़े में हुआ, हर जाइ ते हुआ, सिंध में, पंजाब में, बलूचिस्तान में, सरहद में, वेंदे इंडिया ताईं, सऊदी अरब, दुबई, कतर, माना जिथे किथे जिथे सिंधी ॿुधनि पिया उनखे ऐं सिंधी रहनि पिया, उते उस्ताद जलाल चंडियो हले पियो दोस्तों। त उस्ताद जलाल चंडियो त माना मोहबत जो अमीन हो। ऐं दोस्तों फ़नकार जेको हूंदो आहे उनजे लाइ का सरहद न हूंदी आहे, सरहदूं उन्हनि जे लाइ का अहमियत न रखंदियूं आहिनि, न हुनजो आवाज़ु सरहदूं रोके सघनि थियूं। अॼु बि प्यारा दोस्तों उस्ताद जलाल चंडियो खे सिंध खां अलावा पूरे दुनिया में ॿुधियो थो वञे, जिथे बि सिंधी रहनि था। हाणे असांजो पाड़ेसी मुल्क आहे इंडिया, हुते बि ॿुधियो थो वञे, दुबई में बि ॿुधियो थो वञे, कतर में ॿुधियो थो वञे दोस्तों, ऐं हर जाइ ते ॿुधियो थो वञे। उस्ताद जलाल चंडियो एॾो मशहूरु फ़नकार आहे दोस्तों उस्ताद जलाल चंडियो जो वाक़ियो तमामु मशहूरु आहे। त उस्ताद जलाल चंडियो जेको पाण बि जेके पंजाबी कलाम हूंदा उहो ॿुधंदो हो दोस्तों, पोइ उन्हनि मां हुनखे धुनूं पसंदि ईंदियूं, पोइ उहे वरी हुन ते ॻाईंदो। ऐं उस्ताद जलाल चंडियो सराइकी कलाम बि ॻाया, पंजाबी कलाम बि ॻाया, त ॿोलियुनि सां हिननि सां मोहबत कंदो हो। उस्ताद जलाल चंडियो कंहिं ख़ासि ज़बान जो फ़नकार न हो, त हू हर ज़बान वारे सां बि मोहबत कंदो हो, ॿी ज़बान वारा बि उनखे चाहींदा हुआ। तंहिं करे त दोस्तों अॼु ताईं पंजाब वारा उनखे सिंध में माना हिन फ़नकार खे चाहिनि था न। दोस्तों उस्ताद जलाल चंडियो खां हिकु दफ़ो कंहिं पुछा कई त बाबा तव्हांखे पंजाब जे फ़नकारनि मां कहिड़ो फ़नकार पसंदि आहे? त उस्ताद जलाल चंडियो ॿुधायो त मूंखे अताउल्ला खान नियाज़ी जेको आहे तमामु घणो पसंदि आहे। त जेको पुछण वारे चयो त साईं तव्हां अताउल्ला खान नियाज़ी जो नालो वरितो आहे? त उस्ताद जलाल चंडियो चयो त बाबा असां कर्ज़ु कंहिंजो रखंदा कोन आहियूं। हाणे हुन खां कंहिं इंटरव्यू में पंजाब मां कंहिं पुछा कई त बाबा तोखे सिंध जे फ़नकारनि मां कहिड़ो फ़नकार पसंदि आहे ऐं कंहिंखे घणो ॿुधंदो आहीं? त हुन माना सच ॻाल्हायो ऐं मुंहिंजो नालो वरितईं त बाबा मां जलाल चंडियो खे ॿुधंदो आहियां, हुनजा कलाम ॿुधंदो आहियां। तंहिं करे असां बि सिंधी जेके आहियूं उहो हक़ निभाईंदा आहियूं, दोस्ती निभाईंदा आहियूं, त मां बि हुनजा कलाम ॿुधंदो आहियां। दोस्त ॿुधण में ईअं आयो त उस्ताद जलाल चंडियो जेको अताउल्ला खान नियाज़ी ते बि कलाम ॻायो ऐं अताउल्ला खान नियाज़ी ते उस्ताद जलाल चंडियो बि कलाम ॻाया। हाणे इन ॻाल्हियुनि में केतिरी सदाकत आहे उहो दोस्त जेको आहे कमेंट में ॿुधाईंदा। असांखे इहे ॻाल्हियूं ख़बर में आयूं त माना जेको अताउल्ला खान नियाज़ी जेको आहे उस्ताद जलाल चंडियो जी मोहबत में ऐं उस्ताद जलाल चंडियो जी शख़्सियत ते माना कलाम बि ॻाया। ऐं उस्ताद जलाल चंडियो बि ईअं ई कयो, साॻी मोहबत माना वंडी।
दोस्तों उस्ताद जलाल चंडू हिकिड़ो अज़ीम फ़नकार हो, अज़ीम इंसान हो ऐं हमेशह मोहबतूं वंडींदो ऐं प्यार वंडींदो, हर कंहिं सां मोहबत कंदो, नफ़रत उन सिखी न हुई दोस्तों। उहो फ़क़ीर माण्हू हो, दरवेश हो, उन कंहिं सां नफ़रत न कई, हर कंहिं सां मोहबत कंदो, पंहिंजनि परावरनि सभिनी लाइ छपर छांव हो दोस्तों। एॾो अज़ीम फ़नकार हो दोस्तों। अॼु बि हुनजा तव्हां कलाम ॿुधंदो त तव्हांखे हुन हर ॿोली में तक़रीबन हुनजा कलाम मिली वेंदा, सराइकी, पंजाबी, सिंधी में तव्हांखे कलाम हुनजा मिलंदा, उर्दू में बि हुन ॻाया ऐं पाकिस्तानी धुननि ते बि ॻाईंदो, पंजाबी धुननि ते, सभिनि ते ॻाईंदो दोस्तों, नफ़रत न कंदो ॿोलियुनि सां। ऐं चवंदो त बाबा सिंध पंजाब वारा, बलूचिस्तान वारा, पूरे पाकिस्तान वारा, इहे ॻाल्हियूं बि कंदो उस्ताद जलाल चंडू दोस्तों। अज़ीम फ़नकार हो दोस्तों। अल्लाह उनखे बख़्श करे ऐं जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए। सभई दुआ कयो दोस्तों, चओ आमीन। दोस्तों मां सम्झां थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजे वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजी चैनल कामरान जानी सिंधी खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। महिरबानी। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।